हिन चैनल ते तव्हांखे पढ़ण ऐं देवनि जी दिलचस्प कहाणियूं ऐं किसा मिलंदा। सब्सक्राइब चैनल खे लाज़मी कंदा। साईं हीअ कहाणी आहे औरत जे पांजीअ ते अचे त अलाए छा करे सघे थी। उम्मीद कयां थो दोस्तो तव्हांखे हीअ कहाणी ज़रूरु पसंदि ईंदी। हिकु बादशाह त मुंहिंजो अलाह आहे, पर कंहिं ज़मीन जे टुकड़े जो बादशाह हुजे। पोइ उहो बादशाह हर रोज़ु शाम जो वॾी कचहरी लॻाराईंदो हुयो। पोइ उन में माण्हू के सेवता, के अकुलमंद, के दाना माण्हू ईंदा हुआ। के वरी मोजड़ा बेवकूफ़ बि ईंदा हुआ जंहिंखे कंहिं शइ जी ख़बर बि न हूंदी हुई। पोइ बादशाह जी इन कचहरी हलंदी ऐं बादशाह उन जा ॿ शहज़ादा, हिकु वॾो शहज़ादो ॿियो नंढो शहज़ादो, उहे बि उन बादशाह सां उन कचहरी में अची वेही उन माण्हुनि जा गुफ़्तगू ॿुधंदा हुया। हिकु शहर शाम जो वॾी कचहरी लॻी पई हुजे। हिकु माण्हू अकुलमंद दाना माण्हू अची उहो उथी बादशाह खे अर्ज़ु करणु लॻो, बादशाह सलामत, अगरि जे माण्हूअ जी इज़त महफ़ूज़ आहे त झूपड़ीअ में बि आहे, जे कंहिं माण्हूअ जी इज़त महफ़ूज़ न आहे त उहा महल में बि न आहे। एतिरे में बादशाह हुन जी ॻाल्हि ॿुधी ऐं इन ॻाल्हि खे बादशाह येस कयो ऐं सॼी दरबार ऐं बादशाह जा शहज़ादनि बि ॿुधी इहा ॻाल्हि। अदा एतिरे में इहा कचहरी पूरी थी वई। हर को पंहिंजे हिसाब सां हलियो वियो, पर हर रोज़ु शाम जो वरी कचहरी थींदी हुई। कुदरत मुंहिंजे अलाह जी, शहज़ादा अॼु नंढा सुभाणे वॾा, नेठि उहे बि जवान थिया ऐं बादशाह उन जी जेकी हुई त हुकूमत ॿ बादशाहनि जे मथां हुई। माना के मुल्क ते हुन जो कोज़ा हुया, हुकूमत हुई, हुन जी 2-3 बादशाहियूं हुयूं पंहिंजियूं। पोइ जेको हिन दुनिया में आयो आहे त उहो केतिरा ॾींहं बि जहिड़ो न रहंदो आहे। सो हिकु ॾींहुं हर कंहिंखे हलणो आहे। सो उहो बादशाह जेको हुयो त हिन जहान तां वियो हलियो। बाक़ी हुन शहज़ादा रहिया बादशाह जा पुट, हिकु नंढो शहज़ादो ॿियो वॾो शहज़ादो। अदा हुन बादशाहीअ में नंढो शहज़ादो रहणु लॻो ऐं ॿी बादशाही जेकी हुई सो वॾो शहज़ादो संभालणु लॻो। अदा ॻाल्हि खणंदे खुटंदी आहे, ॾींहं पंहिंजी मुदा ते खुटंदा आहिनि। नेठि उन्हनि पंहिंजे हिसाब सां वॾा जवान थिया, शादियूं कयनि, हर को पंहिंजे हिसाब सां बादशाहियूं संभालणु लॻो। इन ॻाल्हि खे तक़रीबन 10 साल थी विया। अदा पोइ वॾो जेको भाउ हुनजो हुयो बादशाह सलामत जो पुटु शहज़ादो, उहो हिकु ॾींहुं वज़ीर खे चवणु लॻो त हेतिरो टेम थी वियो आहे, सो हाणे मुंहिंजे भाउ खे तूं न्यापो ॾे त मूंसां अची मिली वञे नंढो। अदा वज़ीर जा हुकुम जा बंदा कमु कीन कंदा। सो हकिले हुकारे वज़ीर उतां निकिरी पियो। अदा हकिलंदो हुकारींदो उहो अचे पियो। अदा हर रोज़ु जीअं बादशाह जी हूंदे कचहरी लॻंदी हुई, सो हिन नंढे शहज़ादे वक़्तु बि साॻियो ई उहो रू रवाज़ हले पियो वेठो। साॻी कचहरी लॻी पई हुजे, साॻियो अवाम वेठो हुजे, उहो साॻियो ई शख़्स जेको बादशाह जे टेम में नसीहत करे ॿुधाए, उहो साॻियो ई उथी अॼु बादशाह जे शहज़ादे उनखे चवणु लॻो त ए बादशाह सलामत, माण्हूअ जी इज़त महफ़ूज़ आहे त घर जी झूपड़ीअ में बि महफ़ूज़ आहे, अगरि जे न आहे महफ़ूज़ त पोइ महलनि में बि न आहे महफ़ूज़। अदा हीअ जो मतिलबु इहो शहज़ादे हिन जा गुफ़्तगू ॿुधा। शहज़ादे चवणु लॻो त ही भणा हमरा जेको आहे सो इहो जुमिलो बाबे खां वठी यको हिमल ताईं साॻी ॻाल्हि कयूं, फेरायूं गिरायूं बीठो आहे, इन खे भला सम्झ में ॻाल्हि नथी अचे छा? माना की असांजी हेॾियूं शहज़ादा मतिलबु त दुनिया ते हुकूमत करण वारा वरी असांजे नाले थो चवे त महल में बि इज़त महफ़ूज़ न आहे, असां त नौकर वज़ीर मतिलबु त चौंकियूं पई हलनि। अदा हुन शहज़ादे नंढे खे कावड़ थी वई। देरी न कई, हुन कारण खे चई हिनखे वारो कयो, हिन जेल में बंदि कयो। भड़ा हर इहो साॻियो ई ॻाल्हि फेरायूं बीठो आहे। अदा देरी न कयो, हुन कारण उन हमराह खे खणी वञी जेल में वाड़े छॾियो। एतिरे में त उहो शहज़ादे जो जेको भाउ वॾे जो उहो मतिलबु त वज़ीर अचे हिन वक़्तु शहज़ादे नंढे वक़्तु पघो अचे। अदा वरी वज़ीर चवणु लॻो शहज़ादे खे त तुंहिंजे भाउ चयो आहे त हेतिरो टेम थी वियो आहे, सो अॼु मोॾे अचे कचहरी बेचरी कयूं। एतिरे में भाउ नंढो हुनजो चवणु लॻो सो शहज़ादो त हा अदी ॻाल्हि सही आहे, दुनियादारी त इहा वाक़ई हलंदी घुमंदी फिरंदी पई, भला मां हाणे 5 मिंट बीह त मां हलां थो तोसां गॾु अधे वॾे ॾे। अदा एतिरे में ही तयारु थी पिया। वज़ीर ऐं नंढो शहज़ादो हकिले होकारे रवाना थी पिया। अदा एतिरे में कुझु मंज़िल करे हलिया त वॾे जेको नंढो शहज़ादो हुयो उहो वज़ीर खे चवणु लॻो त शायदि मां ख़ानदानी पंहिंजी मुंडी न पाया आहियां, सो विसरी वई मूंखां, मां वञा वापसि मुंडी पायां थो, तूं 5 मिंट हिते बीह रुगो। अदा वज़ीर उते बीठो, नंढो शहज़ादो मोटियो, सिधो सो हलंदो हकिलंदो हुकांदो वञी पंहिंजे कमरे में वियो त मुंडी खणी अचां पाए वञा,
खानदानी मुंडी आहे जो अधो न ॾिसंदो त नाराज़ थींदो। अदा हे मुंडी खणण लाइ जीअं अंदरि दरवाज़ो कर हुन खां क्रॉस करे कमरे में दाख़िल थिए त ॾिठई त भड़ा हिन वारी शहज़ादी जेकी आहे ज़ाल उहा कंहिं गैर मर्द कंहिं नौकर सां गॾु सुती पई आहे। अदा नंढे शहज़ादे जा पेरनि हेठां ज़मीन ई खिसकी वई। हुन ॾिठो त भण हञ वॾो कमु लॻो पियो आहे। हुनखे जज़्बात चढ़ी वई, जीअं तरार कढी उन नौकर खे बि मारियईं ऐं पंहिंजी शहज़ादी ज़ाल खे बि मारे छॾियईं। अदा ॿिन्हिनि खे मारे साॻो जीअं उहा मुंडी खयूं पंहिंजी खानदानी सिधो सो वज़ीर ॾे वियो। वज़ीर खे चई त हल त हलूं। अदा वज़ीर ऐं नंढो शहज़ादो हकिले हो करे रवाना थी पिया वॾे शहज़ादे जी महिलात ॾे। अदा हलंदा होकिलंदा होकारंदा वञनि पिया। अदा हाणे नंढे शहज़ादे ॿ खून कया, माना की पंहिंजी ज़ाल बि मारियईं, उहो नौकर बि मारियईं। हिनखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई, भला मुंहिंजी ज़ाल मूंसां ही छो कयो। हुन जेका ॿ खून करे विया, हिन जो बूथ सफ़ा ख़राबु लॻो पियो हुजे। अदा भाउ जे अॻियां आयो, भाउ सां अची मिलियो। भाउ हू त भाउ खे ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो, पर हिन जे चेहरे में रौनक ई न हुजे। भाउ खे ॾिसी चवणु लॻो, अदा ॾिसां थो तुंहिंजे बूथ बि सफ़ा काराटियो पियो आहे, सो मज़ो न आहे, तबियत सेठ न आहे, जा का ॻाल्हि अहिड़ी आहे त ॿुधाए छो नथो मूंखे। अदा हिन नट आयुसि, अदा अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, सो बहरहाल को मसइलो न आहे अहिड़ो। अदा वॾो शहज़ादो वठी भाउ खे सिधो सो आयो। पंहिंजे हिसाब सां ॾाढा न कर कमा मतिलबु त शेला वॻा वॾा कुठा सो अचे पंहिंजे भाउ खे नंगर अॻियां रखियुसि, पर हिन खां गिरहो ई न पियो हले। अदा हिन खे पंहिंजो पोइते जो वेसुरो हुयो जो ज़ाल ऐं नौकर मारे आयो। हिन खे ॻाल्हि मज़ो कोन पिए ॾे, न चेहरे में रौनक, न का ख़ुशी, न का अहिड़ो गुफ़्तगू हुई। भाउ सोचियो त बणा अधो हले छाजे करे परेशान आहे, शायदि मतिलबु त का ॻाल्हि आहे या कुझु टेंशन अथसि, सो हाली नथो ॿुधाए, मथां पोइ ॿुधाए। अदा एतिरे में हुनजो जेको वॾो शहज़ादो जेको भाउ हुयो, उन सोचियो त बणा अधे खे सुबुह शिकार ते वठी वञा, मन हेॾे होॾे शौक़ु शिकार करायां पंहिंजी भाषा में, मन हिन जो रूह ॿियो थिए, मन पोइ खिले मन मुरके, बाक़ी हाली त बूथ ख़राबु लॻो पियो अथसि। अदा ख़ैर सां सुबुह भाउ आयुसि वॾो, त भाउ हलूं शिकार ते। अदा सो नौकर घोड़ा तयारु न, अदा हल त हलूं। एतिरे में नंढो भाउ चवणु लॻो, दादा मां कोन थो हलां, तुंहिंजी हिन बाशीअ में थोरो हिते मां महल खे चकर बकर ॾियां थो, तूं भली शिकार करिया, भली पोइ मुंहिंजे लाइ भला जेकी शइ मरे त खणी अचो त खाईंदासीं। अदा वॾो शहज़ादो अधे पंहिंजे नंढे खे चई भला नथो हले त मां थो वञा। उहो हलियो वियो पंहिंजे हिसाब सां, नौकर वज़ीर वतियूं शिकार ते, ऐं नंढो जेको भाउ हुनजो हुयो उहो हुन महल में रहणु लॻो। अदा उहो पंहिंजे हिसाब सां घुमंदो फिरंदो वते पियो हेॾे होॾे। कंहिं दरिए मां ॾिठईं त हिकु तलाउ जेको विंझण वारो हूंदो अथनि, उन में ॾिठईं त भणा 10 उहे हुन जूं छा ॿुधां त नौकिरियाणियूं ऐं 10 नौकर उहे पिया था तलाउ में विझनि। ऐं उन नौकरनि सां गॾु हिन जी भाॼाई, माना की वॾे भाउ जी ज़ाल, उन हिकु कंहिं ख़ासि नौकर सां गॾु उहा बि उन तलाउ में विझे थी पई। हिन ॾिठो त भणा हञ ही त वॾो कमु लॻो पियो आहे, अधे खां पोयां पर पुट में त भाॼी तले छा पई थी गुल खिलाए। एतिरे में हिन ॾिठो, हिन खे ॾाढी कावड़ आई। हिन चयो त भला हाणे तलवार कढी हिन नौकर खे मारियां ऐं पंहिंजी भाॼाई खे बि मारियां। हिन सोचियो त जेकॾहिं अधे खे इहा ख़बर पवंदी, अधो मूंखां सुभाणे सुवाल जवाब कंदो, शायदि मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन न बि करे, चए थो अधो आयो आहे कल्ह वरी अॼु मुंहिंजी ज़ाल खे मारे छॾी। यार इहो सोचे हिन चुप करे कई। अदा उहे 10 नौकिरियाणियूं 10 नौकर हिन जी भाॼाई ख़ासि नौकर खे विंझी सिंझी हर को पंहिंजे हिसाब सां हथ हथनि में ॾेई कमरनि में हलिया विया। अदा हिन खे ॾाढो ॾुख थियो, ही बि पंहिंजे हिसाब सां मोटी कंहिं दरबार में ॿाहिरि वञी वेही रहियो। एतिरे में अधो बि हुनारो शिकार करे मोटी आयो। अदा पंहिंजे हिसाब सां ॾाढो खाधुनि पीतुनि, पर हिन खे पंहिंजे मतिलबु त हूअं ही मायूस हुयो। पोइ हिन जे चेहरे ते रौनक थी पई। रौनक छाजे करे थी पई, हुन सोचियो त रुॻो मुंहिंजी न, पर अधे यारी ज़ाल जो बि कमु लथो पियो आहे। अदा हिन हिसाब सां सोचियो भड़ा रुॻो मुंहिंजो को बि कसूर न आहे, हूअं मूंसां इहा हालत थी आहे त अधो नाराज़ थी आहियां, हाणे अधे सां बि हीउ कमु आहे सो अधे सां हवालु कयां। जॾहिं भाउ मोटी आयो, भाउ जे मुंहं ते थोरी घणी मुर्क ॾिठईं, चेहरे ॾिठईं त भला कुझु न कुझु अधे खे ॻाल्हि मज़ो अची वियो आहे। सो अधे खां पुछा करणु लॻो त कल्ह भला तुंहिंजे चेहरे ते मज़ो न हो, अॼु ॾिसां तोमें थोरी घणी रौनक आहे, त आख़िर माजरा छा आहे।
एतिरे में शहज़ादो चवणु लॻो दादा न पुछा कर, बसि जेको बि आहे दिलि जी ॻाल्हि दिलि में आहे, सो राज़ आहे इहो, तोखे कीअं ॿुधायां। एतिरे भाउ चवणु लॻो त भाइरूं पाण में ज़रूरु का ॻाल्हि आहे त मूंखे ॿुधाए, मन मुंहिंजे वस जी ॻाल्हि हुजे तुंहिंजो मसइलो मां हल कयां। अदा भाउ खे तेर पितर करे ॻाल्हि ॿुधायईं त हीअं तुंहिंजी ज़ाल, हीअं नौकर ॾिठमि, हीअं हुन नौकिरियुनि ॾिठमि, सभु हिकु तलाउ में विझनि पिया वेठा। हिन करे भाउ खे ॾाढी कावड़ आई, चयार ईअं न हूंदो, एतिरा साल थी विया न मुंहिंजी ज़ाल अहिड़ी आहे ई कोन। एतिरे में भाउ खे चवणु लॻो मूंखे ॾाढी कावड़ आई, जेकर तुंहिंजी ज़ाल खे हुन नौकर खे ख़तमु कयां, पर तूं मुंहिंजी ज़बान ते यकीन करे हाले कोन। पर हाणे हिकु कमु कर, तूंखे जे अखियूं ॾेखारियां त तूं यकीन कंदई। अदा वॾो भाउ चवणु लॻो जे मां अखियूं ॾिसंदुमि त ज़रूरु तो ते यकीन कंदुमि, तूं वधीक मुंहिंजो भाउ आहे। अदा हुन देरी न कई, हिनखे सलाह ॾिनी त सुबुह तूं ऐलान करे छॾ त सुबुह मां शिकार ते वेंदुसि, पोइ तूं शिकार ते वञी ॿाहिरि काफ़िलो कढी पाण कंहिं दग तां मींहुं करे मोटी जांइ, बाक़ी माण्हू पंहिंजा मोकिले छॾिजांइ शिकार ते। पोइ मोटी ईंदे त मां तोखे सॼो तेर पितर करे लका ॾेखारींदुमि अखियुनि सां। अदा हीउ शहज़ादो वॾो ऐलान करे छॾियो, बाबा सुबुह शिकार ते हलणो आहे। इहो शहज़ादीअ कुझु नौकरनि वज़ीरनि सभिनि ॿुधो। अदा एतिरे में सुबुह ते शिकार वारा जेका माण्हू हुया तयारु थी विया, हीउ बादशाह बि तयारु थी ॿाहिरि निकिरी कुझु मंज़िल करे चयईं त भाउ मूंखे पोइ ते कमु आहे ऐं मुंहिंजी तबियत बि सेट न आहे, तव्हां वञो शिकार करे अचो, बाक़ी मां वापसि थो वञा। अदा उहो वॾो शहज़ादो मोटी आयो, अचे नंढे शहज़ादे सां मिलियो। हीउ वञी सिधो सो हुन साॻी दरिया खां बीह हिन भाउ खे तेर पितर साॼो ई कमु ॾेखारियईंसि। अदा उहे 10 नौकर ऐं 10 नौकिरियणियूं ऐं हिन जी ज़ाल बि कंहिं ख़ासि नौकर सां लॻा पिया हुन पाणी में विझंदा पिया। हिन दा ॾिठो ॾाढो लका, हिनखे ॾाढो ॾुख थियो, हिनखे कावड़ वठी वई। अदा हिनखे जीअं कावड़ आई तीअं खईं इहो तरार, उहे 10 नौकर बि मारियईं, उहे 10 नौकिरियणियूं बि मारियईं, पछाड़ीअ पंहिंजी ज़ाल हुन ख़ासि नौकर सिधो मारियईं। अदा इहे टोटल मारे कंहिं वञी जंगल में काथे खॾ खणी हिन बादशाह पुराए छॾिया। अदा हिन बादशाह ऐं ॿई भाइर अची पाण में वेही ऐं इहा सोचणु लॻा ऐं भाउ खे भाउ पोइ हक़ीक़त करे सॼी ॿुधाई। अदा रुॻो तोसां न, पर मां बि पंहिंजी ज़ाल नौकर सां गॾु मारे आयो आहियां, इन करे मुंहिंजो इहो बूथ लथो पियो, सो मूंखे का ॻाल्हि सम्झ में न पई अचे। पर मां तुंहिंजी ज़ाल बि ॾिठमि जॾहिं नौकरनि सां, त सम्झ में ॻाल्हि मूंखे न आई। एतिरे में यार हिननि ॿिन्हिनि भाइरनि जो कंहिं बि औरत ज़ात ते एतबार न आहे कहिड़ो, भले कुझु बि थी पए। हिन जो सही आहे अदा, वाक़ई बि औरत ज़ात ते एतबार कॾहिं बि न आहे कहिड़ो। अदा एतिरे में चई हिननि चयो हाणे हीअ बादशाहियूं असांखे खाइनि थियूं, मतिलबु त इहो लका ॾिठो आहे, हेॾो कमु कयो आहे, हाणे काई ॿी पासे ॾे हलूं, मन ॿियो रूह करे अचूं। अदा एतिरे में ॿिन्हिनि भाइरनि जी सलाह थी वई, हकले हो करे रवाना थी पिया। हलंदा होकींदा होकारींदा वञनि पिया। हिकु दरिया जे कपर सां वॾो हिकिड़ो पेड़ हुजे, वण हुजे वॾो, सोने हेठां वेही रहिया। उते हवा अहिड़ी भली पे लॻे, हुन पेड़ जी छांव हेठां ही ॿई भाइर पंहिंजे हिसाब सां वेही रहिया। ओचितो हिकिड़ो दरिया मां विच मां हिकु हमरा ॾिठुमि, बरहाल देव ॾिठुमि। देव अचे थो पियो, सो उहो लोटो हथ में अथसि, उहो लोटो खयूं सिधो सो देव अचे थो पियो हिन वण जी साइड ॾे। अदा हिननि भाइरनि ॾिठो जॾहिं देव खे हिन भाउ खे सलाह कई, अदा हे देव आहे लॻे छा आहे बि हेॾे ईंदो, हाणे छा कयूं। हिन चयो हल त हलो हिन वण ते मथे चढ़ी, सो देव पंहिंजे पासो ॾे हलियो वेंदो, असां ते नज़र पवंदड़ त असांखे मारे छॾींदो। एतिरे में त उहो ॿई भाइर मथे चढ़ी उन वण ते मथे वेही रहिया। उहो देव हकले हो करे साॻो इहो लोटो खणी अचे उन वण हेठां वेठो अचे। अदा वण हेठो अचे वेठो, उन शाम ते हेॾे होॾे लोणा हणी देव, उहो जेको हुनखे लोटो हथ में हुयो, उन लोटे जो बूथ बदल हुयो। अदा लोटे जो बूथ बदल हुयो, पंहिंजे हिसाब सां हिन अहिड़ो कमु कयो। अदा देव अहिड़ो कमु कयो, उन लोटे जो बूथ छोड़े उन में हिकु दबली हुयसि, उन दबलीअ मां उहा जो खोलियईं हिकु औरत निकिती। उन दबलीअ मां एतिरी औरत ख़ूबसूरत निकिती जो बेअंत। पंहिंजे हिसाब सां उन महिल देव चवणु लॻो, तूं पहिरीं औरत आहीं जो पाक दामन, मतिलबु त मर्द जी तूं उघड़ ॾिठी कोन्हे,
सो तूं मुंहिंजी हेॾी हिफ़ाज़त में आ। लोटे में अंदरि बंदि आहे दॿुलीअ में, दॿुलीअ खां पोइ लोटे जे मथां वरी बूथ ॿधल आहे। सो तूं को नर पखी न आहे ॾिठो। तूं पाक दामन आहे, सो मुंहिंजी हिफ़ाज़त में आहे, मूं देव जी हिफ़ाज़त में आहे। सो तूं कंहिं नर पखीअ खे न ॾिठो आहे, नर को मर्द ॾिठो आहे। एतिरे में ही भाइर मथे वण ते ॿुधी इहे ॻाल्हियूं ॿुधनि देव जूं। अदा देव अहिड़ो कमु कयो, उन औरत सां ॻाल्हाइण लॻो। उन औरत खे चवणु लॻो, हाणे मूंखे गोॾो ॾे त मां तोखे आराम कयां। तूं पहिरीं ॻाल्हि आहे, तूं पाक आं, सो पाक दामन मुंहिंजे कोज़े में आहे। सो तूं कंहिं शइ खे ॾिठो ई न आहे। अदा हुन औरत हुन देव खे कुलो ॾिनो, मतिलबु त गोॾो ॾिनो। उन गोॾे ते हू सुम्ही पियो। अदा एतिरे में देव खे निंड वठी वई। औरत जी ओचितो हुनखे जो निंड वठी वई, गोगड़ियो ठका, त ओचितो हिननि ते नज़र पई औरत जी। औरत जो नज़र पई त औरत अहिड़ो कमु कयो, उन देव खां गोॾो हेठां कढी काशे ॿी शइ रखी छॾियईंसि। हू त आरामी, हुनखे ख़बर ई कोन पई अलाए कहिड़ी शइ अहिड़ी रखी छॾियईंसि गोॾे हेठां। सो उथी सिधो सो हिन जी वण हेठां आई। हिननि खे चई लही अचो हेठि। हिन जो लहंदासीं तूं माराए छॾे देव खां। हीअ चवणु लॻे त कुझु बि न थींदो, तव्हां ॿई हेठि लही अचो। देव तव्हांखे न मारींदो, छो त हू निंड में आहे। जे तव्हां न लहंदव त मां ॻाल्हि उथारे ॻाल्हि कंदीमांव त हीअ ॿ इंसान वेठा अथई, तो तव्हांखे वरी बि मारे सघंदो, को मसइलो न आहे, तव्हां लही अचो हेठि। अदा एतिरे में उहे ॿई भाइर लही आया। अचे औरत चवणु लॻनि त हाणे मूंसां तव्हां मिलो, मतिलबु पंहिंजे हिसाब सां तव्हां ॿई मूंसां मिलो। हिन चयो असां कीअं मिलूं? चई तव्हां हिन जो देव जी ॻाल्हि न ॿुधी? चई हा। चई तव्हां मूंसां मिलो। अदा हाणे जे नथा मिलो त तव्हां मां देव खे उथारियां थी, तव्हां ॿिन्हिनि जो साह देव कढंदो। अदा जॾहिं औरत हिननि खे धमकी ऐं दाबा ॾियणु लॻी, पोइ हिननि भाइरनि चयो भला देव जे हथां मरी त उहे बि वेंदासीं, भला छो न औरत सां मिलूं। अदा हू वॾो भाउ औरत सां पहिरियों मिलियो पंहिंजे हिसाब सां, वरी नंढो बि उन औरत साॻीअ सां मिलियो। देव उहो ई आरामी पियो आहे जीअं हुयो पहिरियां ई। अदा ॿिन्हिनि मर्दनि सां इहे मिली भाइरनि सां, ऐं ॿिन्हिनि खे चवणु लॻी तव्हां पंहिंजूं मुंडियूं लाहे ॾियो मूंखे, जेके अंगूठी पियल अथव। अदा तंहिं वक़्त में अंगूठनि जा वॾा शौक़ीन हूंदा हुआ। सो भले बादशाह हुजनि या केर बि हुजनि, सो हुननि जूं निशानियूं इहे मुंडियूं हूंदियूं आहिनि। अदा हिननि ॿिन्हिनि भाइरनि उन औरत खे मुंडियूं लाहे ॾिनियूं। एतिरे में औरत उन मां हिकिड़ी पंहिंजे हिसाब सां ॻोथरी हुई, उन ॻोथरी कढी उहे मुंडियूं उन ॻोथर में विधई। पर उन वटि एतिरियूं मुंडियूं हुयूं, उहा ॻोथरी हिन जी फुल हुई। हीअ चवणु लॻी शुक्र अलहमदिल्लाह, मुंहिंजो अॼु वाइदो पूरो थी वियो। हू भाइर ॿई वयसूरे में अची विया। अची औरत खे चवणु लॻा त तुंहिंजो माना वाइदो कीअं पूरो थियो? चवणु लॻी हे मुंडियूं केतिरियूं न, तव्हां ही ॻणियो टोटल। अदा हुननि ॿिन्हिनि पंहिंजे हिसाब सां मुंडी ॾिनी आहिनि। ॿ मुंडियूं हे हुई, असां ही ॻण बीठा 420 मुंडियूं हिन जी माईअ खे हथ में बहरहाल उन कलीअ में हुजनि। चवणु लॻनि त ही 420 जेका बि आहिनि इहे हिकु माण्हू हुया, तव्हांखे इंसान हुया, मतिलबु मां इन 420 सां ई मिली आहियां। हाणे 420 माण्हुनि सां ई इन्हनि सां पंहिंजे हिसाब सां मिली आहे, जीअं तव्हां सां मिलियमि। एतिरनि माण्हुनि सां मां मिली आहियां। ऐं हीउ देव थो चवे त मुंहिंजे कोज़े में आहे, सो पाक दामन आहे। पर मां हिन खे इहो ॿुधाइण बि चाहियां त हिन सां 420 मां कई आहे। 420 इहे कई आहे, पर 420 माण्हुनि सां मां मिली आहियां। हिन देव खे अञा ताईं ख़बर न पई आहे। हिननि यारनि जा वात पटिजी विया। हिन औरत खे चवणु लॻा त हाणे जेकॾहिं हिन खे ख़बर पवंदी, जे हिन खे ख़बर पवंदी बि त कंदो छा मूंखे? मां हिन खे 420 करे ॾेखारियमि न। अदा हिननि ॿिन्हिनि भाइरनि जा वात पटिजी विया। हे हिन खे मोकिलाए पंहिंजे हिसाब सां उहे मुंडियूं पंहिंजूं ॾेयूं हुता वञनि। अदा माईअ चवनि तव्हां घबरायो न, तव्हां भली सुकून सां हली वञो, मां पाण हिन खे गोॾो ॾेई वरी साॻे हिसाब सां मुतमिन थी कयां। अदा ही जो इहो कमु ॾिठियूं ॿई भाइर मोटी साॻी मालातनि में पुॻा। ॿिन्हिनि भाइरनि जा वात पटिया पिया वञनि। भणा हूअ जेकी देव जे हथ में हुई, सा बि औरत 420 माण्हुनि सां मिली वई, देव जी हथारी बि। हीअ त असां हिकु इंसान आहियूं, असांजी त बरहाल का औकात ई न आहे जे औरत पंहिंजी ते अचे त अलाए छा करे सघे थी। हिननि खे इहा ॻाल्हि ज़हन ते वेही वई। हिननि ॿिन्हिनि भाइरनि वाइदो कयो, बाबा हाणे औरत कंहिं बि ज़ात ते एतबार न आहे कहिड़ो, भले कुझु बि थी वञे। औरत सां शादी करे राति उहा हुन सां पहिरीं मुलाक़ात करे सुबुह ते औरत क़तलु करे छॾींदासीं।
ॿिन्हिनि भाइरनि पाण में सलाह करे इहो फ़ैसिलो कयो। हू पंहिंजी बादशाही ॾे नंढो हली वियो, वॾो पंहिंजी बादशाहीअ में रहणु लॻो। बाबा ॿिन्हिनि जा ऐलान इहो थियो, बाबा औरत सां शादी कंदासीं, पहिरीं राति असां हुन सां गवार जी रूप में तस्लीम कंदासीं, बाक़ी हुनखे मारे छॾींदासीं, क़तलु करे छॾींदासीं। अदा इहो बादशाहीअ में नंबरवार हर को पंहिंजूं नियाणियूं हिननि खे ॾियणियूं पयूं। जेकियूं बि हुयूं पंहिंजे हिसाब सां ॿिन्हिनि भाइरनि सां इहो कॉल चालू कयो। हू पंहिंजी बादशाहीअ में वते शादी कंदो, राति उहा टिके, सुबुह ते रन मारे छॾे। अदा हू बि साॻियो ई भाउ नारो बि इहो ई कमु चालू कयो। अदा हकिल ने हो कंदे नेठि टोटल जेकियूं बि कुआरियूं औरतूं हुयूं पंहिंजी बादशाहीअ में टोटल हिननि पहिरीं राति मुलाक़ात करे मारे छॾियूं। अदा वज़ीर खे चई त वारो कर वरी ॿी का ॻोल्ह। वज़ीर एतिरे में हथ दॿाया, जोड़े हिनखे चवणु लॻो बादशाह सलामत, पंहिंजे घर में त हाणे पंहिंजी बादशाहीअ में त बहरहाल कुराड़ियूं वञी बचियूं न, बाक़ी नौजवान जेकियूं बि छोकिरियूं हुयूं सो तव्हां मारे छॾियूं, ख़तमु करे छॾियूं, हाणे आहिनि ई कोन। एतिरे में चवणु लॻो त का न का टल कर, जाचा कर। हीअ चवणु लॻो त वज़ीर बादशाह खे त बादशाह सलामत, पंहिंजी बादशाहीअ में कुआरियूं छोकिरियूं ख़तमु थी वियूं, बाक़ी शादीशुदा ऐं कुराड़ियूं वञी रहियूं न, बाक़ी हाणे ॿाहिरियां माण्हू दस तोखे कोन ईंदा न बादशाह, जेका ॿियनि जे बादशाहनि जा मतिलबु त ॿिया बादशाह आहिनि हुननि जा, त तोखे त कोन ईंदा न। एतिरे में वज़ीर चवणु लॻो बादशाह वज़ीर खे चवणु लॻो, अञा हिकिड़ी औरत आहे, तोखे अखि में कोन्हे का छोकिरी कुंवारी? चई न बादशाह सलामत अलाए कहिड़ी? चई तुंहिंजी धीउ जो आहे वज़ीर। वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत मुंहिंजी धीउ आहे, मूंखे बश्क। चवणु लॻो कुझु बि थिए वज़ीर, तोखे पंहिंजी धीउ ॾियणी पवंदी। अदा ही वज़ीर हुकुम जो बंदो कमु की न कंदो, बादशाह जो आर्डरोस, बाक़ी छा। अदा नेठि वज़ीर चयो त मां पुछा कयां, घर सां सलाह कयां, बाद में तोखे ॿुधाईंदुमि। चए ॿुधाइजांइ न, सुभाणे मतिलबु त मूंसां शादी कराए पंहिंजी धीउ जी। अदा वज़ीर वियो सिधो सो पंहिंजी घर वारी पंहिंजी धीउ सां मिलियो, सॼो तेर पितर हवाले करे ॿुधाईं त बादशाह हीअं थो चवे त मां तोसां शादी कंदुमि। अदा वज़ीर जी धीउ चवणु लॻसि, हा बा मां न बादशाह सां शादी कंदुमि, सो त बादशाह खे को न को कहिड़े न कहिड़े हिसाब सां बादशाह खे मुतमिन करिणो आहे त औरत हिकिड़ीअ जे करे सभु औरतूं थोरे हूंदियूं अहिड़ियूं, इन करे बादशाह खे का न का ॻाल्हि करे का न का यकीन ॾियणो आहे। उन वज़ीर खे हुयूं ॿ धीअर, हिकु वॾी हुई जवान, ॿी नंढी हुई, अञा जवान न थी हुजे। अदा हिन छोकिरी उहा वज़ीर जी धीउ जेकी आहे त पीउ खे चयो त मां बादशाह सां शादी कंदुमि, भली मुंहिंजी शादी कराए, भली बादशाह मूंखे मारे। एतिरे में वज़ीर जी धीउ हिन पीउ खे सॼो प्लान ॿुधायो त हाणे हीअ तुंहिंजी भेण जेकी पंहिंजी निधी आहे, इहा मूंखां सवाइ चइजांइ बादशाह खे त निंड न कंदी आहे, सो जेसि ताणी हीअ ॻाल्हि मुंहिंजी धीउ मतिलबु त भेण जी वाता न ॿुधंदी आहे, उस ताणी हीअ निंड न कंदी आहे। सो हिन धीउ मतिलबु त मुंहिंजी हिन धीउ सां शादी कंदी त हूअ मुंहिंजी धीउ बि बहरहाल तुंहिंजी बादशाही में रहंदी। अदा बादशाह ॾे आयो, सिधो सो इहो फ़ैसिलो खणी पंहिंजी धीउ जो त मुंहिंजी धीउ तोसां शादी करण लाइ तयारु आहे, पर मुंहिंजी नंढी धीउ जेकी आहे उहा पंहिंजी भेण सां गॾु सुम्हंदी आहे, उहा ॻाल्हि ॿुधाईंदी अथसि, पोइ उन ॻाल्हि खां बाद में निंड कंदी आहे हू। बादशाह चवणु लॻो त मूंखे को इतराज़ कोन्हे, भली तुंहिंजी धीउ उहा नंढी बि रहियल हुजे वॾी, पर मां शादी करे उहे बि मां राति हिकिड़े में मारे छॾींदोमांसि सुबुह ते, त पोइ इंतज़ार ई ख़तमु, वरी पंहिंजी धीउ वापसि नंढी वठी वञिजांइ। अदा हुन बादशाह जी बादशाह मतिलबु त वज़ीर जी धीउ सां शादी थी वई। अदा उहा नंढी छोकिरी शहज़ादी बि आई। अदा बादशाह शादी जॾहिं वज़ीर जी धीउ सां करे आयो, नंढी उहा पंहिंजी भेण सां गॾु आई मतिलबु छोकिरी, अॼु बादशाह जी मला ते मिलणु लॻा, ऐं बादशाह ऐं नंढी छोकिरी ऐं हुनजी ज़ाल जेकी वज़ीर जी वॾी धीउ अॼु हिकु ई कमरे में वेठा हुजनि। बादशाह जी जेकी नंढी धीउ हुई वज़ीर जी, उहा चवणु लॻी हुन बादशाह ज़ादीअ खे जेकी छोकिरी शादी करे आई त मूंखे ॻाल्हि ॿुधाए, मूंखे निंड कराए, पोइ लाॻी थो तव्हां भली केचरी कयो। एतिरे में चवणु लॻी त तूं 5 मिंट बीह। अॼु बादशाह ॾे आई, बादशाह खे चवणु लॻी तुंहिंजो पंहिंजो कॉल आहे, तूं मूंसां मिल, पोइ मां पंहिंजी धीउ भेण खे बहरहाल मां निंड कराईंदमि, सो बाद में तूं पंहिंजे हिसाब सां कमरे में सुम्ह, त मां पंहिंजे कमरे में ॿिए में निंड कराईंदीमांसि, तूं मूंसां मिल पहिरियों, पंहिंजे हिसाब सां वाइदो पूरो कर। अदा बादशाह हिन सां मिलियो पंहिंजे हिसाब सां, हीअ सिधो सो नंढी भेण ॾे वई, हिनखे ॻाल्हि राति जो ॿुधाईंदी आहे, सो हाणे बादशाह खे निंड कोन पई अचे। अदा हीअ जो ॻाल्हि ॿुधाए पई त बादशाह बि पंहिंजे हिसाब सां कनु ॾेई हिन जी ॻाल्हि ॿुधे पियो। अदा जी भेण खे ॻाल्हि जो ॿुधाई नंढीअ खे, हीअ ॻाल्हि अहिड़ी औरतुनि जी ॻाल्हियूं कहिड़ियूं चालू कयूं, औरतूं केतिरियूं वफ़ादार न, औरतूं जेकी माउ बि न पीउ बि न, अगरि जेकी बादशाह खे औरत न जनम न ॾियां त उहो बादशाह कीअं थियां, हुकूमत कीअं करियां। अदा सॼी राति में बादशाह उहा ॻाल्हि ॿुधी पई, उहा राति खुटी वई, पर ॻाल्हि अञा रंडिजी पई।
अदा बादशाह जो सुबुह थी वई, बादशाह जो कॉल हुयो त सुबुह मारे छॾींदुमि। बादशाह खे चवणु लॻी त हाणे भेण निंढी चवणु लॻा दादी त हाणे ॻाल्हि त रहिजी वई आहे ऐं राति खुटी वई, सिज उभरी वियो, हाणे किथे मसलो, मूंखे राति वरी अधु इहा कहाणी ॿुधाइजांइ। एतिरे में हाणे छा चवे, बादशाह ॾे आई, बादशाह खे चवणु हाणे मुंहिंजी भेण थी चवे सो ॻाल्हि पूरी न थी आहे, ॻाल्हि पूरी कर। ऐं उहा ॻाल्हि का बादशाह खे बि मज़ो रही वई हुजे। बादशाह बि चवणु लॻो सही आहे, तूं इजाज़त ते वरी सुभाणे ॻाल्हि पूरी कजांइ। अदा एतिरे में सही न की ॾींहं जी इजाज़त जो मिली वई त सॼे मुल्क में ख़बर पइजी वई त बादशाह राति रहियो ज़ाल सां, सुबुह न मारी अथई। सो वज़ीर खे ॾाढो पेट में साह पइजी वियो, हवाम खे बि ॾाढो ख़ुशि थियो, मतलब बादशाह पहिरियों चकर ज़ाल न मारी। अदा एतिरे में वरी ॿी राति थी, वरी पंहिंजे हिसाब सां किसो खणी ॿुधाईं, उहो किसो पूरो थियो त वरी की वरी ॿी औरत जे हिसाब सां, त औरत हेॾी वफ़ादार, हेॾे हिसाब सां किसा खणणु चालू कई। सो आख़िर में बादशाह खे ॻाल्हि सम्झ में अचे वई त बहरहाल हीअ जेकी आहे भेण खे केॾियूं ॻाल्हियूं थी ॿुधाए त औरत हेॾी वफ़ादार आहे, हीअ त पंहिंजे हिसाब सां नेक दिलि आहे, कुझु बि न ॾिए थी न ॾुखाए थी। हिकु औरत जे करे मां हेॾियूं औरतूं क़तलु कयूं, तो छाजे करे कयूं, कहिड़े हिसाब सां कयूं। अदा हुन माईअ जी जेकियूं ॻाल्हियूं ॿुधायूं वज़ीर जी धीउ, हिन खे ॻाल्हियूं उहे औरतुनि जूं वफ़ादारी जूं ख़बर पइजी वई ऐं हू पंहिंजे हिसाब सां शर्मिंदो थियो। एतिरे में वज़ीर जी धीउ खे कोन मारी ऐं अची वज़ीर जी धीउ खे अची मिलियो रूबरा, चयईंसि तूं पंहिंजे हिसाब सां सही आहे, सो औरतूं वाक़ई बि हिकु औरत जे करे ॿिनि औरतुनि खे सज़ा नथो ॾेई सघां, सो मूं जेको बि कयो ग़लति कयो। अदा वज़ीर जी धीअनि जी ॻाल्हियुनि जे हिसाब सां बादशाह खे रहम अची वियो, बादशाह ते हुनखे बशके छॾियो। ऐं एतिरे में ॻाल्हियूं कंदे कंदे बादशाह सां मिलियो जेको 2-3 वारा, त बादशाह जी मतिलबु वज़ीर जी धीउ खे पेट बि थी वियो बादशाह में। हाणे पेट बि थी वियो त बादशाह खे ॿार जी ॻाल्हि ॿुधाई त रहंदो बि बादशाह अञा दिलचस्पी आंदी त बहरहाल हाणे उमेद वारी थी वई आहे मुंहिंजी ज़ाल, सो बादशाह हुनखे माण छॾे छॾियो। एतिरे में त इहो वॾो शहज़ादो पंहिंजे हिसाब सां सुधरी वियो वज़ीर जे हथां, धीउ जे हथां। हाणे रहियो नंढो शहज़ादो। अदा नंढे शहज़ादे खे रखी रखी ओचितो ॻाल्हि यादि पई त मां हिकिड़ो मतिलबु त दीमादार माण्हू ऐं अकुलमंद माण्हू जो क़ैद करायो मूं, जेको चए पियो त झोपड़ी महल जे में मतिलबु त झोपड़ीअ में बि महफ़ूज़ हूंदी आहे, छा कोई इज़त त महल में बि महफ़ूज़ न आहे हूंदी। सो उन हमरा खे साॻे खे ॿाहिरि कढायो। सो उन खे चवणु लॻो त तुंहिंजी वाक़ई बि ॻाल्हि सही आहे, सो तूं जीअं चवे पियो ईअं ई थियो। हू चवणु लॻो त बादशाह सलामत, मां तोखे पहिरियां बि चयो जेकॾहिं इज़त महफ़ूज़ आहे त झोपड़ीअ में बि आहे, जे इज़त महफ़ूज़ न आहे त महल में बि न आहे। चई हा यार, तुम्हारी ॻाल्हि सही आहे, सो मुंहिंजी ज़ाल हिन नौकर सां पकतमि, उहा मारे छॾियमि। हाणे मां वाइदो करे छॾियो आहे, हर रोज़ु जेकी बि औरत सां मां मिलंदो आहियां उहा राति ई बसि सिर्फ़ु उन सां रहंदो आहियां, सुबुह ते उनखे क़तलु करे छॾींदो आहियां। हाणे इहो मां वाइदो कयो आहे, औरत ज़ात खां मूंखे नफ़रत थी वई आहे। एतिरे में हू साॻो जेको हमरा अकुलमंद हुयो बादशाह खे चवणु लॻो तूं वॾो गुनाह थो करे, इहो ईअं त न ई हूंदो त औरत हिकिड़ीअ जे करे तूं सॼी औरतुनि खे सज़ा ॾे, इहो ग़लति आहे। हिन खे हुन बि का कहाणी खणी वज़ीर खे ॿुधाई, बादशाह खे बहरहाल उन हमरा समझदार त हेतिरे मां हीअ ॻाल्हि, हिकु औरत हेतिरी पंहिंजे मुड़ुस जी ख़िदमत पंहिंजे हिसाब सां, भले कुझु बि थिए ॾुख सुख जी साथी, उन औलाद बचनि खे पाले ॾुख सुख में उन साथ ॾिनई। अदा हुनखे सॼी तेर पितर कहाणी खणी ॿुधाईं, हुन जी ॻाल्हि ज़हन में वेही वई। नंढे शहज़ादे जी ॻाल्हि में दिलि में बि मतिलबु वेही वियो, घर करे वई, सो हो बि शर्मिंदो थियो। अची हुन खां बुज़ुर्ग माण्हूअ खां हुन खां माफ़ी वरितई अकुलमंद खां, ऐं चई त यार वाक़ई मां ग़लति आहियां। सो औरत सभु हिकु जहिड़ियूं न आहिनि हूंदियूं, के औरतूं सही हूंदियूं आहिनि, के ग़लति हूंदियूं आहिनि, पर के औरतूं जेके आहिनि सो पंहिंजे हिसाब सां हूंदियूं आहिनि अहिड़ियूं। अदा हू बि पंहिंजे हिसाब सां उहा जेकी शहज़ादी ॿी पाणी अची आयो, अची हुन सां ज़िंदगी कटणु लॻो। ऐं कल्ह ॾिठासीं अदा ख़ुशि लॻा वेठा ॿई बादशाहूं, ऐं पंहिंजे हिसाब सां सुधरी बि विया। तो अदा इहा कहाणी हुई हिकु औरत जे हिसाब सां, त औरत पंहिंजीअ ते अचे त कुझु बि करे सघे थी, अगरि नथी अचे त पंहिंजे हिसाब सां हले थी, त औरत जहिड़ी वरी ॿी काशी आहे बि न। सो इहा कहाणी पंहिंजी पुॼाणीअ ते पुगी। जो सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं कुर्बान अली अब्बासी खे दुआनि में यादि रखिजो। अलाह निगहबान। सो बहरहाल भतनि जी सीज़न लॻी पिया, चांवर वग़ैरह ॾाढा थो खावां, जो लेस ज़ुकाम थी पियो आहे, बर्फ़ या पाणी न, सो आवाज़ु सफ़ा मज़ो नथो करे, पर तव्हां दोस्तनि जे अॻियां ते बि कहाणियूं मतिलबु रिकॉर्ड करणु बंदि नथो कयां, जो छो त मां चवां मन महिनत करे करे कामयाबु थिया। सो दुआनि में यादि रखिजो। अलाह